नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू रिपोर्ट के रवाहे शहबाज अली मला गुजर शहर में मशहूर दरगाह शाह यकीन ऐं सैयद जुमन शाह ते बीठल पानी तमाम दुख ऐं अफ़सोस की ॻाल्हि आहे। ख़लीफ़े दीनाशीदी गुजर जे साफ़िन अॻियां दाहींदे चयो आहे त असांजे घरनि जो बि साॻियो ई मसलो आहे। असांजा घर बि हर साल ॿुॾनि था बरसात में, पर कुछ दरगाह जो ख़्यालु कयो वञे जिते ख़ाली असां शीदी न पर मलाहनि जा बि क़ब्रिस्तान आहिनि ऐं मेमण सालार जोखियुनि जा क़ब्रिस्तान बि आहिनि। सभु मिली करे असांजो साथ ॾियनि त ही बरसात जो पाणी कढायूं ऐं कुझु आसपास खां जेके मुरीद ज़ियारत लाइ सलामी लाइ अचनि था उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं असांजो ॿार बच्चो बि ॾाढी तकलीफ़ में आहे। पाणी भरण जे लाइ ऐं दरगाह जी देखभाल लाइ असां वरी बि वस वारनि खे अपील था कयूं त असां ज़िंदनि खे छॾियो, पर ही जेका सॼी ज़िंदगी लाइ आरामगाह में आहिनि हिननि जो सोचो। वस वारनि खे अपील था कयूं त पाणी कढाए ऐं दरगाह ते जेके क़बरूं ढही वियूं आहिनि उन्हनि जे लाइ मिटी जो बंदोबस्तु कयूं वञे ऐं दरगाह जी तरफ़ वेंदड़ रोड जी मरम्मती जो कमु कराए ॾिनो वञे।